त ख़ुदा जो कसम आहे, दिलि चए थी त अॼु शहीद थियां, सुभाणे न थियां। सिंध जे ज़ुल्म ख़िलाफ़, सिंध जे जबर ख़िलाफ़, सिंध सां जेको ॾाढ हले पियो, सिंध सां जेको ज़ुल्म हले पियो, जेको अॼु टॉपिक आहे ख़ासि तौर ते ख़ुदकशी जे हवाले सां, त उन जो को हिकिड़ो कारण नथो थी सघे, उन जो को हिकिड़ो सबबु नथो थी सघे। उन ख़ुदकशी जे अॻियां, उन ख़ुदकशी जे पोयां हिकिड़ो चहिरो ज़रूरु आहे, उन पर्दे जे पुठियां हिकु चहिरो ज़रूरु आहे। उहो चहिरो चाहे असगर मलाने जो हुजे, उहो चहिरो चाहे वली नारेज जो हुजे, उहो चहिरो चाहे समी बलोच जो हुजे, उहो चहिरो चाहे कंहिं बि असांजे सिंध जे भाउ जो हुजे या भेण जो हुजे, पर ज़रूरु उन ख़ुदकशी जे अॻियां, उन ख़ुदकशी जे पोयां ज़रूरु को न को चहिरो आहे। हिन वक़्तु जेको सरमा जे आवाज़ में हाणे शाइरी या मुंहिंजे ख़्याल में त या अदल जी आहे, या अयाज़ जी आहे, अयाज़ गुल जी आहे, या समी बलोच जी आहे, या ज़ाहिद शेख जी आहे, पर मूंखे ज़हन में न पियो अचे, यादि न पियो अचे त उहा शाइरी कंहिंजी आहे। समी बलोच साहिबु ज़रूरु ॿुधाईंदो कमेंट्स में लिखी त जेका हिन वक़्तु ऐं शाइरी जेका मूं हलाई आहे सरमन जे आवाज़ में, उहा शाइरी समी बलोच साहिबु कंहिंजी आहे। हर शाख ते ज़ालिम वेठो आहे, इन में को शक न आहे। पर आउं अॼु वॾे आवाज़ सां हिन प्रोग्राम में, पंहिंजे प्रोग्राम में इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहियां थो दोस्तनि खे त आउं सिंध ख़ातिर, सिंध जे आवाज़ उठाइण ख़ातिर आउं शहीद थियणु चाहियां पियो, पर अॼु सुभाणे न, अॼु सुभाणे न, पर अॼु। छो जो मूं वटि यार जेके इनबॉक्स अचनि पिया ऐं जेके व्हाट्सअप अचनि पिया, त जेको ज़ुल्म पियो थिए, जेको ग़रीब अवाम सां, जेको ग़रीबनि सां, जेको सिंध में जेको ज़ुल्म पियो थिए, तमामु वॾो ज़ुल्म पियो थिए, ऐं उन ज़ुल्म जे अॻियां पोयां रुख ऐं चहिरा जेके उन पर्दे जे अॻियां पोयां जेके चहिरा जेके लिकियल आहिनि, जेके छपियल आहिनि, जेके लिकाया वञनि था, वॾा ज़ालिम चहिरा आहिनि, उहे वॾा वॾा जाबिर चहिरा आहिनि, वॾो ज़ुल्म आहे। उन चहिरे जे हवाले सां, उन चहिरे खे वाखो करण लाइ अॼु या सुभाणे आउं ज़रूरु ऐलान कंदुसि। मूं वटि इनबॉक्स भरिया पियो आहे, तमामु भरियो पियो आहे, इनबॉक्स ऐं व्हाट्सअप भरियो पियो आहे, जेको उहो मासूमनि सां या ग़रीबनि सां या मिसकिननि सां उहो ज़ुल्म कीअं थो थिए, सभिनी खे ख़बर आहे, कंहिंखां लिकियल न आहे, का ॻाल्हि ॿुझी न आहे, पर उनखे ज़ाहिर छो नथो कयो वञे, उनखे लिकाइण जे पोयां हथ कंहिंजा आहिनि, सभु ॼाणो था, सभिनी खे ख़बर आहे त एॾो जेको ज़ुल्म थिए पियो, उनखे लिकाइण, तोखे ख़बर आहे कंहिं जीजल जो, कंहिं अमर जो, मिठड़ी माउ जो मासूम बचिड़ो जेकॾहिं उहो ख़ुदकशी करे थो, उहो तड़पे थो अॻियां, माउ जे अॻियां तड़पे थो, उनजो लाश तड़पे थो, उन जीजल जे अॻियां छा हूंदो, उन बाबल जे अॻियां छा हूंदो, उन बाघुल जे अॻियां छा हूंदो। हीउ ज़ुल्म आख़िर केसीं ताईं, इन ज़ुल्म ख़िलाफ़ ऐं अनक़रीब हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में अनक़रीब ऐं हिकिड़ो ऐलान कंदुसि, ऐं ऐलान सां गॾोगॾु आउं उन ते हिकिड़ो प्रोग्राम कंदुसि, जेके उन्हनि चहिरनि खे, जेके उन्हनि बदमाशनि खे, जेके उन्हनि गुंडनि खे, जेके उन्हनि दलालनि खे, जेके उन्हनि चमचनि खे आउं ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में ज़ाहिर कंदुसि। आउं सिंध जे हर मज़लूम लाइ आवाज़ उथारींदो रहंदुसि ऐं आवाज़ उथारींदुसि, भली चाहे मूंखे मारियो वञे, ज़हर पीआरियो वञे, लाश लोढ़ियो वञे, साड़ियो वञे,
पर आवाज़ ज़रूर आउं उथारींदुसि अॼु या सुभाणे उन्हनि चेहरनि खे आउं ज़ाहिर कंदुसि जेके चेहरा मुंहिंजे इनबॉक्स में पिया आहिनि, जेके चेहरा मुंहिंजे व्हाट्सएप में पियल आहिनि। आउं उन्हनि चेहरनि खे ज़रूरु ज़ाहिर कंदुसि। मूंसां गॾु ख़ुदा जी ज़ात मूंसां गॾु आहे। जेकॾहिं सिंध जो साथ रहियो, दोस्तनि जो साथ रहियो, भाइरनि जो साथ रहियो, भेनरनि जो साथ रहियो, त ज़रूरु उन्हनि चेहरनि खे ज़ाहिर कंदासीं, सरेआम ज़ाहिर कंदासीं। भली गुमनाम हुजनि उहे चेहरा, पर उन्हनि गुमनाम चेहरनि खे पर्दनि जे पोयां जेके चेहरा आहिनि उन्हनि पर्दनि खे अॻियां आणण लाइ, उन्हनि चेहरनि खे उन पर्दे जे अॻियां आणण लाइ अव्हांजो असांजो समूरी सिंध जो कमु आहे ऐं साथ जेकॾहिं मूंखे मिलंदो, सिंध जो साथ हूंदो, तव्हां उन्हनि चेहरनि खे अॻियां आणींदुसि, उन्हनि चेहरनि खे आउं ज़ाहिर कंदुसि। इंसाफ़ ॾियण वारो ख़ुदा, ज़िंदगी ॾियण वारो ख़ुदा, बचाइण वारो ख़ुदा। असीं सूफ़ी माण्हू आहियूं, अली अली करण वारा माण्हू आहियूं। अलीअ जो नारो हणी असीं ज़रूरु उन्हनि चेहरनि खे अॻियां आणींदासीं। अलाह साईं मदद कंदो, अली मौला पंजतनी पाक मदद कंदो, ज़रूरु उन्हनि खे इंसाफ़ मिलंदो जंहिंसां ज़ुल्म थियो आहे। मोहबतूं, महिरबानी साईं अली गौर ख्वार साहब, वॾी महिरबानी। आउं जीअं मूं ज़िक्र कयो त आउं सिंध ख़ातिर, मज़लूमनि ख़ातिर, सिंध जे हर मज़लूम ते आवाज़ उथारींदो रहंदुसि, पर आउं शहीद थियणु चाहियां थो सिंध जे मज़लूमनि जे आवाज़ ख़ातिर। सुभाणे न, अॼु। जेके धमकियूं पाण खे मिलनि थियूं, का परवाह नाहे, उन्हनि धमकियुनि जी का बि पाण खे परवाह नाहे। महिरबानी सभी बलोच साहब, अचूं पिया अॼोके प्रोग्राम जे हवाले सां। जेको अॼोको प्रोग्राम असांजो आहे, जेको इशू आहे असांजो अॼोके असांजे प्रोग्राम जो, अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सवाल जेको आहे, जेको टॉपिक आहे, ख़ुदकशियुनि जो वधंदड़ रुझान ऐं उनजो असुलु सबबु छा आहे। दोस्त कोशिशि कंदासीं त दोस्तनि जा कमेंट्स पढ़ंदा हलूं। न्याज़ मंसूर रोज़ सिंध जो शोर तव्हां सां गॾु आहे, रहंदो हमेशह। वॾी महिरबानी साईंदाद समय जो नसीर अहमद मंगरियो, सलाम सिंध फ्राम दुबई। वॾी महिरबानी नसीर अहमद मंगरियो, असांखे दुबई मां दोस्त ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया। कोशिशि कंदासीं दोस्तनि जा कमेंट्स पढ़ंदा हलूं, दोस्तनि जा नाला बि वठंदा हलूं। अचूं पिया अॼोके हिन प्रोग्राम जे हवाले सां त ख़ुदकशी अव्हांखे आउं पंहिंजे प्रोग्राम में जॉइन कराइण जी कोशिशि कंदुसि। वली नारे जो पहिरां दोस्त वली नारे जो तमामु हिकिड़ो सिंध जो बहितरीनु सुठो लेखक ऐं अदीब दोस्त आहे, साफ़ी दोस्त आहे, शाइर दोस्त आहे। असीं चाहींदासीं त वली नारे जो साहब असांजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते असांखे जॉइन कनि। त अॼु जो सवाल, अॼु जो टॉपिक असांजे प्रोग्राम में बिल्कुलु हक़ सच फतह असां तव्हां सां गॾु आहियूं। वॾी महिरबानी अदी कामिर नज़ीर कुरैशी, महिरबानी अदी महिरबानी। अॼु जे प्रोग्राम जो जेको सवाल आहे, ख़ुदकशियुनि जो वधंदड़ रुझान ऐं उनजो असुलु सबबु छा आहे। उन हवाले सां दोस्तनि जा कमेंट्स कोशिशि कंदासीं, पढ़ंदा हलंदासीं, दोस्तनि जा नाला खणंदा हलंदासीं। आज़िम सुरानी, वॾी महिरबानी। शोर जी खोट आहे, वॾी महिरबानी। शौर जी खोट आहे। अली रज़ा संग्रासी, हम आपके साथ हैं भा, वॾी महिरबानी अदा, वॾी महिरबानी। मोहब्बत भा सैयद सज्जाद अली शाह साहब, हक़ मौजूद प्यारा, कराची मां सैयद सज्जाद अली शाह। मोहब्बतूं मुर्शिद साईं, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी साईं सज्जाद शाह साहब, वॾी महिरबानी। जाफर शेख कम हियर माय डियर, अव्हांखे रुके सेंड कयां पियो। वली नारायण साहब, अव्हांजी लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे, अभी प्लीज़ मौजूद रहिजो, अव्हांखे ज़रूरु जॉइन कराईंदुसि। जाफर शेख असांखे जॉइन कयो आहे घोटकी माथेलो डहरकी वारे इलाइक़े मां, जिते नौजवान कुझु ॾींहं अॻु जेको लाइव में दोस्त जे फायरिंग करे ऐं पाण ते ख़ुदकशी कई। पाण पहिरीं कोशिशि कंदासीं त इन इशू ते बि पाण थोरो ब्रीफ असांखे कंदो प्यारो जाफ़र शेख साफ़ी दोस्तनि घोटकी माथेलो डिस्ट्रिक्ट वारे इलाइक़े मां असांखे जॉइन करे चुका आहिनि वीडियो लाइव ते।
उन खां पोइ जेको असांजो जेको अॼु प्रोग्राम जो जेको सवाल जेको टॉपिक अॼु जो प्रोग्राम अॼु जो सवाल आहे त ख़ुदकुशियुनि जो वधंदड़ रुझान ऐं उन जो असुल सबब उन जो असुल कारण छा आहे। सिविल सोसाइटी या सरकार खे कहिड़ो किरदार अदा करणु घुरिजे। अवां जी लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे। जाफ़र शेख प्लीज़ वरी अमी मूंखे जॉइन कयो। किथे नेट जो प्रॉब्लम त न आहे। जाफ़र शेख साहब वली नारे जो साहब अभी प्लीज़ मौजूद रहिजो। जाफ़र शेख साहब खां पोइ अवां खे असीं हिन पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते कोशिशि कंदासीं त जॉइन कराइण जी। उन खां पोइ अमर सिंधू लेखक ऐं उस्ताद उनखे बि पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव कंदासीं। अमर सिंधूअ खे जेका असांजे अॼु हिन प्रोग्राम में असांखे जॉइन कंदी ऐं असां सां इन इशू जे हवाले सां कुझु मौक़िफ़ पंहिंजो शेयर कंदी। महिरबानी पहिरियां हिकिड़ो सेकंड जाफ़र साईं हिकिड़ो सेकंड। महिरबानी पहिरियां जाफ़र साईं मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? जी जी सर क्लियर अचे पियो। वरी महिरबानी छा अपडेट आहे छा फॉलो आहे उन केस जे हवाले सां उन नौजवान जे हवाले सां अवां जो असांजे अॼु हिन प्रोग्राम में शेयर कुझु शेयर करणु चाहियो था तफ़सीली सां? महिरबानी। बिल्कुल यो जेको वाक़ियो थियो घोटकी जी तारीख़ जो हिकु बदतरीन वाक़ियो चऊं त इहो हिकु बदतरीन वाक़ियो थियो जेको तो पंहिंजो घोटकी ज़िले जो हिकु नौजवान मुनीर कलवाड़ जेको सोशल मीडिया ते समाजी राब्ते जी वेबसाइट आहे सोशल मीडिया फेसबुक जिते माण्हू पंहिंजूं मोहबतूं वंडींदा आहिनि जिते माण्हू पंहिंजा ख़्यालात वंडींदा आहिनि जिते माण्हू पंहिंजा ॾुख सुख वंडींदा आहिनि उते लाइव अची जेको उन हिकु इंतिहाई वॾो क़दम खयो ऐं उते लाइव अची ख़ुदकुशी कई ऐं उन ख़ुदकुशी जी 5 मिंट 5 सेकंड जी जेका उहा वीडियो आहे जंहिं ॾिठी आहे उन को शायदि असां ख़ुदि बर्दाश्त न थी लेकिन उन जे इन अमल ते बि असां ख़ुशि न आहियूं त हू हिकु जज़्बात में अची अहिड़ो क़दम खयो। ऐं उन दौरान वीडियो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दौरान वीडियो उन खे दोस्तनि जा कमेंट्स बि ईंदा रहिया त मुनीर भाउ ईअं न कयो या इहो छो कयो था या कंहिं मज़ाक सम्झो कंहिं कीअं सम्झो लेकिन उन वटि उन वीडियो दौरान 6 कॉलूं बि आयूं आहिनि मुनीर कलवाड़ जे मुख़्तलिफ़ दोस्तनि जूं लेकिन काश उहा हिकु कॉल बि अटेंड करे आहे त काश अॼु मुनीर कलवाड़ हिते ज़िंदा ई हुजे हा लेकिन उन हिकु कॉल बि न अटेंड कई ऐं टोटल जेके कॉलूं आहिनि उन बिज़ी कयूं ऐं उन पंहिंजो पाण ते सॼनि दोस्तनि को मोकिलाए सॼनि दोस्तनि खां माफ़ी वठी पंहिंजे पाण ते फायर कयो जंहिं सबबु उनजी मौत वाक़िए थी। उन खां पोइ उतां जी हद जी पुलिस उन जी लाश खणाए मीरपुर माथेलो DHQ अस्पताल आंदो जिते उनजी सुञाणप मुनीर कलवाड़ जे नाले सां थी जेको घोटकी जे इलाइक़े आदिलपुर जो रिहायशी हो। इन पूरे वाक़े खां पोइ कई सवाल जेके आहिनि उहे जनम वठनि था। असगर साहब हिते सिंध जी ॻाल्हि कंदा हलूं त हिते जेको अंदरूने सिंध आहे जेको घोटकी ज़िलो या जेके खैरपुर सखर दादू या शदादपुर लाड़काणो जेकमाबाद कशमोर कांदकोट इन्हनि ज़िलनि में मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते जेके हितां जा नौजवान आहिनि उहे मौसीक़ी सां चाह रखनि था ऐं मुंहिंजे इन ॻाल्हाइण सां इन्हनि कमेंट्सनि सां घणनि जी दिलि आज़ारी थींदी लेकिन इहो हिकु सच आहे त जेके अॼुकल्ह जा सिंधी फनकार आहिनि जंहिं तरीक़े सां उहे गायकी करनि था ऐं जंहिं तरीक़े सां उहे शाइरी करनि था शाइर उन्हनि सां जेको आहे नौजवान गुमराह थियनि था ऐं नौजवाननि जो हिकु ज़हन जेको आहे उहो भटके थो पियो। ऐं मां इहो ई अपील कंदुसि उन्हनि शाइरनि खे उन्हनि फनकारनि खे त ख़ुदारा अहिड़ी शाइरी या अहिड़ी गायकी न कयो जंहिं सां जेके नौजवान दोस्त आहिनि असांजा उहे गुमराह थियनि ऐं उहे अहिड़ा इंतिहाई जेके वॾा क़दम आहिनि उहे खणनि। नौजवान जेका नसल आहे उहा तबाही तरफ़ वञे थी त असां इहो ई चवंदासीं अर्ज़ु कंदासीं हितां जे फनकार हज़रात सां त उहे पंहिंजी गायकी ऐं पंहिंजी शाइरी ते ख़ासि तवजा रखनि त ईअं आया जेको आहे मुस्तक़बिल में या अहिड़ो को ॿियो मुनीर इन शाइरी जो शिकार न थिए। इन शाइरी जे करे बि जेको आहे नौजवाननि जो जेको ज़हन आहे उहो गुमराह थिए थो। ऐं ॿी ॻाल्हि त वालदेन खे जेके
हिन वक़्तु असांखे लाइव ॾिसी रहिया आहिनि उन्हनि वालदेननि खे बि असां इहा गुज़ारिश कंदासीं त पंहिंजे जेके नौजवान आहिनि जिन्हनि जी औलाद आहे उन्हनि जी सरगर्मियुनि ते तवजो रखनि, उन्हनि जा मोबाइल फ़ोन चेक करनि, उन्हनि जा लैपटॉप चेक करनि त आया उहे कहिड़ी एक्टिविटी में रहनि था। उन्हनि वालदेननि खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे पंहिंजी औलाद ते तवजो ॾियनि। पूरे ॾींहं जूं ऐं माशरे जूं जेके सरगर्मियूं हूंदियूं आहिनि, पंहिंजा कमकार हूंदा आहिनि, उहे भले करो, लेकिन कुझु तवजो पंहिंजे जेको औलाद ते आहे उहा बि ॾियो। ऐं ॿी ॻाल्हि, ऐं जेके हिते उस्ताद हज़रात जेके असांखे हिन वक़्तु लाइव ॿुधनि था, टीचर्स जेके हिकु उस्ताद जेको हिकु वॾो अहम शोबो पेशो आहे ऐं उस्ताद जो जेको रुतबो आहे हिकु आला रुतबो आहे, उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहे पंहिंजे स्कूलनि में जेके पंहिंजे उन्हनि जा तालीमी दर्सगाहूं आहिनि उते बि इन ख़ुदकुशियुनि जे वाक़िअनि ते ॿारनि खे जेको आहे लेक्चर ॾियनि, उन्हनि खे कुझु सम्झाणियूं ॾींदा रहनि त जीअं माशरे में इन्हनि ख़ुदकुशियुनि ते जेको आहे ज़ाब्तो आणे सघिजे। वॾी महिरबानी जाफ़र भाउ, वॾी महिरबानी, मोहबतूं भाउ, मोहबतूं। ठीकु सर। महिरबानी सभिनी दोस्तनि जी वली 2 मिंटनि लाइ महिरबानी। प्यारा हुसन अब्बास भी इस्लामाबाद में असांखे जॉइन करे चुका आहिनि। हुसन अब्बास भी सीनियर सहाफ़ी दोस्त आहिनि असांजा। ऐं हुसन अब्बास साहब जेकॾहिं अभी भी जेकॾहिं 2 मिंट जेकॾहिं ॻाल्हाइणु चाहियो त अॼोके जेके जेके हिन वक़्तु नवां दोस्त जेकॾहिं असांखे जॉइन करे चुका आहिनि, हिकु भेरो ॿीहर वरी आउं सवाल पंहिंजो रिपीट कंदो हलां ऐं अॼोके प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे असांजो उहो आउं शेयर कंदो हलां दोस्तनि सां त ख़ुदकुशियुनि जो वधंदड़ रुझान ऐं उन जो असुल सबबु छा आहे। ख़ुदकुशियुनि जो वधंदड़ रुझान ऐं उन जो असुल सबबु छा आहे। आज़म सुरानी ओके ओके, हिकिड़ो सेकंड प्लीज़ मौजूदु रहो। अव्हांखे बि वीडियो लाइव ते जॉइन कराईंदासीं। हिकिड़ो सेकंड वली नारेज साहब प्लीज़ जॉइन कयो, मूंखे वीडियो लाइव ते कोशिशि कयो। वली साहब, हुसन अब्बास साहब छो न हुजे, प्रॉब्लम न हुजे त महिरबानी करे 2 मिंट मूंखे ज़रूरु ॾिजो। अदी कामिल नज़ीर कुरैशी खे बि असीं कोशिशि कंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइन कराइण जी। अव्हां जी लाइन डिस्कनेक्ट थिए पई। साईं नारियो साहब, वली नारियो साहब, अव्हां जी लाइन इन जो मक़सदु इहो आहे त या तव्हां किथे ॿाहिरि आहियो या सुरियाणी ॾहरकी जा साफ़ी दोस्त आहिनि। आज़म साईं अव्हांखे आउं रिक्वेस्ट सेंड कयां पियो। के कोशिशि कंदासीं त पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन कराइण जी। अमर सिंधु प्यारा आज़म हिकिड़ो सेकंड प्लीज़ मौजूदु रहिजो, हिकिड़ो सेकंड महिरबानी। आज़म साईं हिकिड़ो सेकंड मौजूदु रहिजो। आवाज़ क्लियर अचे पियो मुंहिंजो? हा अदी आउं लाइव थी वियो आहे सवेरे खां वठी। हिकु ॿिनि दोस्तनि सां मूं ॻाल्हायो आहे। हाणे अव्हां ख़बर न आहे अव्हां जी छा पोज़ीशन आहे, किथे आहे, मूंखे ॾिसो। अच्छा वीडियो त न अची सघंदो ईअं? अच्छा अच्छा, न जेकॾहिं मिसाल अव्हां जिथे वेठा आहियो अव्हां जंहिंसां गॾु त मथां उन्हनि जी मोबाइल तां कंहिं अदी मोबाइल कंहिं ॿी त अची सघो। हा न न, आवाज़ क्लियर ईंदो। हाणे कोशिशि कयो त आउं बि चाहियां पियो त अव्हांखे 5 मिंट हिकिड़ो वीडियो लाइव ते वठां। न हाणे 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 मूंखे इहो ॿुधायो त अव्हां वटि कहिड़ा अदा या अदियूं कहिड़ियूं वेठियूं आहिनि त उन्हनि दोस्तनि खे मूंखे इहो त हिकिड़ो सेकंड उन्हनि खे सम्झाए वठां प्लीज़। हा हा प्यारा अनिल जानी, अव्हां त मूंसां एड आहियो, ठीकु आहे। त अव्हां मूंखे जीअं जॉइन, अव्हांखे सॼी ख़बर हूंदी त जीअं अव्हां मूंखे जॉइन कंदो त रिक्वेस्ट अव्हांखे सेंड कंदुसि त हिकिड़ो मिंट अदी खे मुंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते था आणियूं प्लीज़। हा अव्हां मूंखे जॉइन कंदो न, अव्हां हिते मूंसां ॻाल्हायो ऐं होॾां मूंखे जॉइन कयो त अव्हांखे आउं रिक्वेस्ट सेंड कयां त वीडियो लाइव ते कीअं अव्हां अची सघो था। ख़बर अथव न सॼी?
बिल्कुल आवाज क्लियर इंदो। अवां पंहिंजी मोबाइल खणो, तव्हांखे मां ॿुधायां, ठीकु आहे? अवां मूंखे ज्वाइन कयो, ऐं लाइव आहियां हिन वक़्तु, मूंखे ॾिसो पिया, ॿुधो पिया, पंहिंजी आईडी ते अचो, फेसबुक ते अचो। हा, अचो। आज़म हिकिड़ो सेकंड वेट कजो। हाँ हाँ अनिल, हाँ अनिल, हाँ अनिल, 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 हाँ मुंहिंजी जेका आईडी आहे न, सिन सलामत असगर मलाणो। हा, उन ते अचो, तव्हां मूंखे ज्वाइन कयो। त ॾिसो, आउं किथे लाइव आहियां। अवां इनखे वॉलपेपर खे ॾिसो, हलायोसि, ॾिसो आउं किथे। न, उहा मूं डिलीट कई, ऐं हिन वक़्तु ॾिसो आउं लाइव आहियां, मूंखे अवां ॾिसो पिया, ॿुधो पिया। हा, ॿुधो पिया न, मूंखे हिकिड़ो तव्हां ज्वाइन कयो आहे मूंखे? अवां मूंखे ज्वाइन कयो आहे? अनिल, हलो हलो, हा अनिल, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? त मुंहिंजो चवण मक़सदु इहो त अव्हांजी आईडी कहिड़े नाले सां आहे? मूंखे हिकिड़ो कमेंट्स कयो, तव्हांखे आउं रुके सेंड कयां, हिकिड़ो कमेंट्स कयो। हा, हिते मूंसां लाइव, हिते लाइन ते रहो, ऐं होॾां मूंखे हिकिड़ो कमेंट्स करे वठो। हा, अची वियो। हा, हिकिड़ो सेकंड, आवाज़ अची वियो। अदा, ठीकु आहे, मूं अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे। हाणे मूं अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे, मुंहिंजी अव्हां वटि रिक्वेस्ट ईंदी, उनखे एक्सेप्ट कंदव त अव्हांजी वीडियो लाइव कनेक्ट थी वेंदी मुंहिंजे प्रोग्राम में, ठीकु आहे? हा, हिकिड़ो सेकंड, इन में मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि ईंदी, उनखे ज्वाइन कंदव, उन में लिखिजी ईंदो ज्वाइनिंग, तव्हां उनखे ज्वाइनिंग कंदव त अव्हांजी वीडियो मुंहिंजे प्रोग्राम में थी वेंदी। अव्हां वटि सिग्नल फुल पिया अचनि, नेट जा सिग्नल फुल आहिनि? ठीकु आहे, ॾिसो मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि आई हूंदी। छो? मोबाइल जी लोकेशन चेंज कयो, प्लीज़ प्लीज़ प्लीज़, मोबाइल जी लोकेशन चेंज कयो। हा, मोबाइल जी लोकेशन चेंज कयो। ऐं वरी रिक्वेस्ट अव्हांखे सेंड कयां पियो, ठीकु आहे? हा, वरी कयां पियो, अव्हां मोबाइल जी लोकेशन चेंज करे वठो। मूं वरी अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे हाणे। मोबाइल जी लोकेशन चेंज कयो, मोबाइल खे हा, मोबाइल खे पासीरो कयो, छो जो मुंहिंजी मोबाइल जी लोकेशन चेंज आहे, उनजी रोटेशन चेंज कंदो त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी, वीडियो लाइव कनेक्ट थी वेंदी। चंद सेकंड में असीं कोशिश कयूं पिया त मैडम अमर सिंधु खे पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते ज्वाइन कराइण जी
सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जेके हिन वक़्तु 40-50 दोस्त असांखे ॾिसनि पिया ऐं ॿुधनि पिया असांजे हिन प्रोग्राम खे। असीं कोशिशि कयूं पिया त मैडम अमर सिंधू खे पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइन करण जी कोशिशि कयूं पिया। जेकॾहिं वीडियो लाइव ते जेकॾहिं अदी नथी अची सघे त पोइ मजबूरन असीं ऑडियो लाइव ते ई वठंदासीं। अमर सिंधू सां हिन वक़्तु ॿी लाइन ते मौजूदु आहे। अधी लाइन कनेक्ट न पई थिए, लाइन होॾां कनेक्ट न पई थिए वीडियो ते। ओके ओके, तव्हां हिते रहो, अव्हां जी लाइन आउं हिते ऑडियो ते कनेक्ट कयां पियो पंहिंजे प्रोग्राम में। ठीकु आहे, हा हिकिड़ो सेकेंड। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। कोशिशि कईसीं तमामु वॾी त मैडम अमर सिंधू खे पंहिंजे हिन प्रोग्राम में अॼोके प्रोग्राम सिलसिलामत अवाम आॾो में जेको असांजो टॉपिक आहे ऐं जेको सुवालु आहे ख़ुदकशियुनि जो वधंदड़ रुझान ऐं उन जो असुलु सबबु छा आहे, उन हवाले सां पाण मैडम सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऑडियो लाइव ते। कोशिशि कईसीं वीडियो ते, पर वीडियो ते जॉइनिंग न थी सघी ऐं प्रॉब्लम हुयो शायदि नेट जो, इन करे राब्तो थी न सघियो। ऑडियो ते हिन वक़्तु असां सां मैडम अमर सिंधू असां सां वीडियो ऑडियो लाइव ते मौजूदु आहिनि। अदी मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? महिरबानी। जेकॾहिं मैडम जो आवाज़ु दोस्तनि वटि न पियो अचे ऐं क्लियर न अचे त ज़रूरु कमेंट्स में मूंखे ॿुधाइजो त जीअं असीं वरी सिस्टम खे पाण वरी सही करण जी कोशिशि कंदासीं। वॾी महिरबानी अदी। अॼोके असांजे प्रोग्राम खे ऑडियो लाइव ते कोशिशि कईसीं वीडियो ते, पर लाइन कनेक्ट न थी सघी। अॼोको असांजो जेको प्रोग्राम आहे, प्रोग्राम खां पहिरीं अव्हां सां मां ॻाल्हि ॿोल करे चुको हुअसि। जेको टॉपिक जेको सुवालु आहे ख़ुदकशी जे हवाले सां, उन हवाले सां अव्हांजो मौक़िफ़ घुरिजे असांजे प्रोग्राम में। जी अदी। ॾिसो, हिकु त मां तव्हांखे माना हिन ॻाल्हि जी वाक़ई जेका असां चवां थी त तव्हांजा थोरा थी मञा त तव्हां हिन हिकिड़े अहम मौज़ू ते पंहिंजो प्रोग्राम कयो पिया। अहम मौज़ू इन हवाले सां आहे त असां सिधी या अणसिधी तरह ते जॾहिं हिन समाज जे अंदरि का ख़ुदकुशी थिए थी त असां उन खां मुतासिर थियूं था, चाहे उहा ख़बर जी सूरत में हुजे, चाहे असांजे वेझे मिट माइट जी सूरत में हुजे, या के अहिड़े माण्हू जे जेका सूरत में हुजे जंहिंखे असां ॼाणींदा सुञाणींदा न हुजूं। पर हक़ीक़त में मां सम्झां थी त ख़ुदकुशी जो रुझान पंहिंजे लेखे में का बीमारी कोन्हे, पर बीमारी जो सिम्पटम्स आहे। जीअं चइबो आहे त जेको इंफेक्शन हूंदो आहे, बुखार, उनजो जेको आहे सो उनजो तरीक़े सां त बीमारी किथे आहे, माण्हू ख़ुदकुशी छो था कनि, उनजी घर पासाई स्टडी माना मां सम्झां थी ज़रूरी आहे। मां तव्हांखे हिकिड़ो पासो, ॿ पासा ॿुधाए सघां थी, पर उनजो हिकिड़ो नफ़सियाती पासो आहे, उनजो हिकिड़ो समाजी पासो आहे,